नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त MQM सां वास्तो रखंदड़ वफ़ाक़ी वज़ीर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी वफ़ाक़ काबीना खां धार थियण जो ऐलान करे छॾियो आहे। कराची में पार्टी अॻुवान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त असां हुकूमत सां वाइदो कयो हो त हुकूमत ठाहिण में अवां जी मदद कंदासीं। असां पंहिंजो वाइदो पूरो कयोसीं, पर हाणे असांजी हिकु नुक़्ते ते बि अॻुभराई न थी सघंदी। वफ़ाक़ में PTI जी इत्तेहाद जमायत MQM जे मरकज़ी अॻुवान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए वफ़ाक़ी काबीना खां धार थियण जो ऐलान कयो आहे। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त हू पंहिंजी वज़ारत छॾे रहियो आहे, छाकाणि जो वज़ारत में संदसि वेहण सां केतिरा ई सवाल जनम वठी रहिया आहिनि। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो त वफ़ाक़ी सरकार सां जंहिं सहकार जो वाइदो कयो उहो जारी रहंदो। जहांगीर तरीन ज़रिए हुकूमत सां मुआहिदो थियो ऐं उहे मुआहिदा बनी गाला तोड़े बहादराबाद में तय थियल हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।